I won't spare anybody. लाज़िम तालीम खाते सिंध जो सूबाई वज़ीर सरदार शाह ठटे जे मेन जेको स्कूल आहे जिते इम्तिहानी मरकज़ आहे उते पहुता आहिनि। साईं तव्हां दौरो कयो आहे, घारे पतायो, ठटे हाई स्कूल पतो, छा सूरताल आहे इम्तिहानी सूरताल जेका सिंध में थिए पई उन जी सूरताल कल्ह सिंध जे वॾे वज़ीर बि कंट्रोल हटाया आहिनि, मामलो कीअं पिया ॾिसो? असां त सॼी गवर्नमेंट ते हुई, असां पहिरें ॾींहं खां वठी इहो तय कयोसीं त असांखे कंहिं नमूने सां इम्तिहान में जेके चीटिंग थिए थी या जेको नकुल थिए थो उनखे असांखे रोकणो आहे। ऐं पर हाणे लखनि जी तइदाद में ॿार आहिनि ऐं उते ई उस्ताद पंहिंजा मुतालबात मञराइनि था, ओॾी महिल वेही प्रेस क्लब ते टाइम स्केल ॿिया ज़िम्मेवारी अदा करण जी अचे तेॾी महिल नथा पंहिंजी ज़िम्मेवारी अदा कनि। इन करे असां टीमूं ठाहे छॾियूं आहिनि ऐं मुंहिंजी सेक्रेटरीट में को बि माण्हू वेठल कोन्हे। मुंहिंजी ऑफिस में सेक्रेटरीट में सेक्शन ऑफिसर, एडिशनल सेक्रेटरी सभु निकितल आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। ऐं कोशिशि असां इहा कईसीं, पहिरीं असांजो इहो इरादो हो त ओपन ग्राउंड्स में असीं करायूं एग्ज़ाम ऐं उन में सेंटर खां जो तइदाद घटि खां घटि हुजे। हाणे 1300 सेंटर विज़िट करण के पॉसिबल कोन्हे। जेकॾहिं सेंटर तव्हांजे हिकिड़े ज़िले में 2 या 3 सेंटर वॾा हूंदा त आसानी सां उन ते कंट्रोल त मीडिया बि करे सघे थी, असीं बि करे सघूं था। पर फाइनेंशियल मजबूरियुनि जे करे फाइनेंस डिपार्टमेंट वटि पैसा न हुआ, वफ़ाक़ी हुकूमत ॾियण लाइ तयारु कोन्हे। इमरान ख़ान साहिबु अचे थो सिंध में रुॻो दाबा तड़का ॾेई रवानो थो थी वञे, पर असांजो पंहिंजो हक़ ऐं हिसो ॾियण लाइ बि तयारु कोन्हे। इन करे असांजा सभु प्रोजेक्ट रोलने जो शिकार थी विया, एजुकेशन जा स्कीमूं कंप्लीट न पियूं थियनि सघनि त इम्तिहान जो बि ख़र्च हुया। ॿी ॻाल्हि त जेका इम्तिहान जी ज़िम्मेवारी आहे उहा बोर्ड्स जी ज़िम्मेवारी आहे, NGP बोर्ड्स जी ज़िम्मेवारी आहे, एजुकेशन मिनिस्ट्री जो कमु कोन्हे। असीं एडिशनली कोऑपरेट पिया कयूं हुननि सां। असां पंहिंजा मुलाज़िम जेके हुननि एक्सटर्नल थियनि था, इंटरनल थियनि था, इन्वेस्टिगेशन थियनि, इहा सॼी ज़िम्मेवारी हुननि जी पंहिंजी आहे। NTAs, IBA ॿियूं टेस्टिंग एजेंसियूं कीअं कंदियूं आहिनि, उन्हनि खे थोरी मुलाज़िम ॾिना वेंदा। असीं मुलाज़िम ॾिना आहियूं तव्हां या मुलाज़िम हुजनि। असां हालांकि प्रिविलेज ॾियण जा बि असांजो कोन्हे को असां ते लाज़िम को कानूनी तौर ते त असीं पंहिंजी बिल्डिंग वॾियूं ते इम्तिहान करायूं। बोर्ड जी मर्ज़ी आहे जिते बि इम्तिहान कराइनि, पर उन में बोर्ड्स जेका गफ़लत कई आहे डेफिनेटली उन ते बि एक्शन थियो आहे। CM साहिबु उन ते सख़्तु एक्शन वरितो आहे। कल्ह 2 कंट्रोलर सस्पेंड कया अथसि। अञा तक तॾहिं कहाणी आहे, बोर्ड्स वारा जेकॾहिं पंहिंजो उलू सिधो नथा कनि ऐं मुंहिंजी मिनिस्ट्री जा माण्हू जेके बि एजुकेशन डिपार्टमेंट जा माण्हू आहिनि जिते बि लॻियल आहिनि ड्यूटीज़ ते, उहे गफ़लत जिते बि कंदासीं उनखे स्पेयर न कंदासीं, भले 100 ॻाल्हियूं थी पवनि। छो त इहा हिकिड़ी अहिड़ी बीमारी आहे जेका नकुल जंहिंसां असांजो ॿार तबाह थी थो वञे। 1 साल फेल थींदा त ॿार घणा इहे चवनि स्कूल में पढ़ाई हली कोन्हे, हिन करे ॿार पढ़ियो ई कोन्हे, हिन करे कापी करणु ॾियो। इहो को जवाज़ थोरी आहे। कापी ते असांखे हर क़ीमत ते कंट्रोल करणो आहे त 1 साल कंट्रोल थींदो, 2 साल ॿार पाणे पढ़ंदो, हू पढ़ी अची इम्तिहान में वेंदो, उनखे ख़बर आहे पास कोन थींदुसि। त इन ते सॼी मीडिया पंहिंजो रोल अदा करे पई, पर उन सां गॾोगॾु समाज जे मुख़्तलिफ़ धुरनि खे, वालिदैन खे बि पंहिंजो रोल प्ले करणो पवंदो। ऐं ॾिसां पियो हिते इम्तिहान थिए पियो, हिते को बि सोसाइटी जो माण्हू मौजूदु कोन्हे, कंहिं बि सेंटर ते विया मूंखे को बि नज़र न आयो आहे को समाज जो पढ़ियो लिखियो माण्हू जेके फेसबुक ते तबसरा करण लाइ तयारु आहिनि, तइलीम खाते ते तनक़ीद करण लाइ उहे वेठा आहिनि उते दानिशवर हज़रात, पर को निकिरी वियो आहे। पुछो तव्हां कहिड़ो को सेंटर विज़िट कयो आहे को हिकिड़ो वञी? तव्हांजी ज़िम्मेवारी खणो था, तव्हां उते वञी खणो न। असीं त निकितल आहियूं, हाणे आउं 1300 सेंटर त कोन थो घुमी सघां। मुंहिंजूं टीमूं आहिनि उहे घुमनि पियूं, ऐं हिकिड़ी सॼी रिपोर्ट वठंदुसि। हाणे हीअ मुंहिंजे रडार ते अची वई आहे स्कूल, इन जी मॉनिटरिंग हुतां खां वेही कंदुसि त छा पियो हिते थिए छा न पियो थिए। त बहरहाल इन में समाज खे अॻियां अचणो पवंदो ऐं असांखे ईंदड़ साल लाइ हाणे यकीनन जेके बि हिन साल जूं कोताहियूं आहिनि, ओणायूं आहिनि, उहे दूर करणियूं पवंदियूं ऐं बहितर अंदाज़ में इम्तिहान जेको कंडक्ट करणो पवंदो। अॼु इम्तिहानी मर्कज़नि ते तव्हां जाइज़ो वरितो, छा सूरत नज़र आई, बदनज़मी का अहिड़ी क़िस्म कार्रवाइयूं तव्हां कयूं आहिनि? काफ़ी कोताहियूं आहिनि। कराची में काफ़ी सेंटर सुठा हलिया पिए, कराची में काफ़ी हद ताईं कंट्रोल थियो आहे। कुझु अहिड़ा इलाइक़ा हुआ जिते सेंटर जी सिलेक्शन बोर्ड ग़लति कई आहे। अहिड़ियुनि स्कूल्स में वञी कयो अथनि जिते जेसिताईं पहुच बि न थिए, माण्हू जी पहुची न सघनि, त जीअं हुते प्राइवेट स्कूल वारनि खे हू कापियूं कराइजी विकामंदियूं आहिनि प्राइवेट स्कूलूं, ऐं असांजा माइट ख़ुशि थींदा आहिनि त असीं प्राइवेट स्कूल में ॿार पढ़ाए ऐं पोज़ीशनूं पिया खणूं। इहा ख़बर आहे त उहे पोज़ीशनूं कीअं विकामंदियूं ऐं ॿारनि सां कीअं थींदो। प्राइवेट वारा जेके ॿार मथे इम्तिहान ॾियनि पिया, मूंखे अंदाज़ो कोन्हे छा हिन जा रेट तय कोन थींदा आहिनि हिननि खे पास कराइण जा ऐं अॻिते करण जा। आई नो, मूंखे ख़बर आहे सॼी सिस्टम जी, पर ख़ैर असां हीअं केतिरनि जॻहियुनि ते विया आहियूं, सस्पेंशन्स थियूं आहिनि ऐं हिन इम्तिहान जे प्रोसेस में महीने ताईं घणियूं शयूं साफ़ थींदियूं। घारो ठटे जे विज़िट ते उते केतिरियूं तव्हां जेके कार्रवाइयूं कयूं आहिनि, छा कहिड़े क़िस्म शिकायत? अच्छा, घारो में वियुसि, घारो में मौजूदु हो, हेडमास्टर मौजूदु हो, टीचर इन्वेस्टिगेटर जेको प्रॉपर जी ड्यूटी लॻणु खपे उहो बि उते मौजूदु हो ऐं ओॾी महिल पेपर शुरू थियो, 2:30 बजे आउं उते पुॻुसि। उन खां पोइ हाले जी हलियो वियुसि उते विज़िट करणु पंहिंजो रिज़ॉर्ट कल्ह टूरिज़म डिपार्टमेंट जो, त ओॾी महिल जा पेपर स्टार्ट थियो त आउं ॾिसी चई नथो सघां थो। हाणे हिते त आउं पहुतो आहियां, ओॾी महिल तक़रीबन पेपर हल करे चुका आहिनि छोकिरा। जेॾी महिल मूं पुछियो त मुंहिंजो भाई तो पाणी लिखियो आहे, उहो त पढ़ी ॿुधाए न जेको तो लिखियो आहे, त छोकिरे खे पढ़णु न पियो अचे। जॾहिं मूं चयो साॻी शइ जेका तो लिखी आहे वरी मूंखे पने ते लिखी ॾेखार, तो लिखणु न पई अचे, त हीउ साहिबु हिते मिली हुननि खे सॼो कमु कराइनि वेठा।
तव्हां उन्हनि खे छो एक्सपेक्ट करो सीधे हिते हेडमास्टर बि सस्पेंड थींदो, एक्सटर्नल सस्पेंड थींदो, ऐं जंहिंजी ड्यूटी अंदर लॻल हुई क्लर्क साहिब जेको अंदर वेठो कराए नकुल उहो बि थींदो सस्पेंड।